नाज़रीन, टंडोलाहियार में सरफराज़ वाह मां निकिरंदड़ खेसियाना मोरी 2 जे आबादकारनि पाणी जे हथरादू खोट ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे राजा रजिब नहड़ियो। जी राजा, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त टंडोलाहियार में सरफराज़ वाह मां निकिरंदड़ किसाना में टू शाख जे पुछड़ी जे आबादगरनि पारां 6 महीननि खां पाणी न मिलण ख़िलाफ़ बुकेरा शरीफ़ टंडो मोहम्मद खान रोड बंदि करे एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। आबादगरनि जे धरणे सबबि ईंदड़ वेंदड़ मुसाफ़िर गाॾियुनि जूं क़तारूं लॻी वियूं। उन मौक़े ते आबादगारनि अब्दुर्रहीम दर्स, लखन लाशरी, शहरी बलोच, सजाद मेमण, अब्दुल वाहिद ज़रदारी, ज़िया अहमद मेमण, निंदू ख़ासकेली ऐं इक़बाल सोलंकी ऐं ॿियनि मीडिया ॾो ॿुधाईंदे चयो त किसाना माइनस टू शाख जी पुछड़ी में गुज़िरियल 6 महीननि खां पाणी न आयो, जंहिं करे असांजा फसल सुकी तबाह थी विया आहिनि, पर पीअण लाइ बि पाणी नथो मिले। हिननि इल्ज़ाम हणंदे चयो त बुकेराणी सभई डिवीज़न जे समूरी शाखनि ते इरीगेशन खाते जा करप्ट ऑफिसर मुंड जे आवाज़ खां गरी रिश्वत वठी असांजे हिसे जो पाणी विकिरो करे रहिया आहिनि, जेका असां सां सरासर नाइंसाफ़ी आहे। हिननि घुर कई त करप्ट ऑफिसरनि खे बरतरफ़ करे किसाना में टू शाख जे पुछड़ी में पाणी ॾेई इंसाफ़ कयो वञे। ॿिए पासे इरीगेशन अमलदार फराज़ सेतो मुज़ाहिरे वटि पहुची ॻाल्हियूं कयूं, जंहिं बैदि इंसाफ़ जी ख़ातिरी ते आबादगारनि पारां एहतिजाज ख़तमु कयो वियो। जी।